हो थींदो तण तबीब, थींदो तण तबीब, दारूं मुझे दर्द जो, ओ दारूं मुझे दर्द जो, थींदो तण तबीब, बुकी ॾींदुम बाझ जी म्यां अची शाल जी, दारूं मुझे दर्द जो, थींदो तण तबीब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। या अली मदद, हक़ मौजूद, सदा मौजूद। अॼु असां सुर कल्याण जो ई ज़िक्र करे रहिया आहियूं। ही शाह साहब जो पहिरियों सुर आहे, जंहिंखे असां पंहिंजे हाल ऐं ख़्याल में आंदो आहे, ऐं हुन मां कुझु सौगातूं ऐं मोती असीं पंहिंजे दर्द जी दवा लाइ वठणु घुरूं था, त जीअं असांजे दर्द जी दवा थिए। शाह साहब असांजे दर्द जी दवा आहे, ऐं शाह साहब जा पंहिंजा जेके कामिल आहिनि, शाह साहब बि उन्हनि खां पंहिंजे दर्द जी दवा घुरी आहे। असां बि वरी शाह साहब खां पंहिंजे दर्द जी दवा घुरूं था, ऐं उन सां गॾु असांजो मुर्शिद हादी क़िबला सरदार अहमद शाह लकियारी, उन खां बि असां पंहिंजे दर्द जी दवा घुरूं था, त जीअं असां सेहतमंद थियूं ऐं इख़लाक़ी तरह सां असां में सेहत अचे। इन करे जिस्मानी बि सेहत ज़रूरी आहे, बेशक उन लाइ बि असां कंहिं न कंहिं डॉक्टर वटि तबीब वटि वञूं था, ऐं अहिड़े ई नमूने सां रूहानी तरह सां बि असांखे उहा दवा जी ज़रूरत आहे, जेका असांखे वठण बि खपे ऐं वापराइण बि खपे, त जीअं असां सेहतमंद रहूं, जीअं जहिड़े नमूने सां असीं जिस्मानी तरह सां सेहतमंद रहूं था। इन करे ॾोड़ण खां सवाइ का बि शइ हासिलु कान थी थिए, ऐं ॾोड़ण सां ई असांखे तबीब हकीम मिले थो, ऐं उनखां असीं पंहिंजो दर्द जी दवा हासिलु कयूं था। जंहिं लाइ आऊं शाह साहब जी हीअ वाई थोरी पढ़ां थो, त जीअं असांखे खपे त शाह साहब जो ॾिसूं त शाह साहब जो फ़िक्र केतिरो शाह साहब महसूसु कयो आहे रूहानी तरह सां का बुकी फ़की हासिलु करणु शाह साहब वटि केतिरी ज़रूरी आहे, ऐं शाह साहब कहिड़े अंदाज़ में उहा वरिती आहे या वठे पियो, ईअं असांखे बि उहा करणु खपे। जीअं हीअ वाई आहे सुर कल्याण जी, त थींदो तन तबीब, थींदो तन तबीब, दारूं मुंहिंजे दर्द जो, थींदो तन तबीब, माना तन जो तबीब। हिकिड़ो आहे जिस्म जो तबीब, ॿियो आहे तन जो तबीब। तन जे तबीब में ऐं जिस्म जे तबीब में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तन जे तबीब में ऐं जिस्म जे तबीब में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। जिस्म जो तबीब
तन जो तबीब कोन्हे, तन जो तबीब जिस्म जो तबीब ज़ाहिर में कोन्हे, पर हक़ीक़त में जेकॾहिं तन जो तबीब मिली वियो त पोइ उनखे ईअं चवंदा आहियूं असीं मिसाल में त अबा जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि। यानी दिलि माण्हू जी ख़ुशि आहे त जिस्म बि ख़ुशि थो रहे, पर जेकॾहिं जिस्म ख़ुशि आहे ऐं रूह ख़ुशि कोन्हे त पोइ असीं केॾा बि सघा हुजूं जिस्मानी तरह सां, पक सम्झो त असां जहिड़ा अघा रहंदासूं। इन करे शाह साहब चयो त मूंखे तन जो तबीब मूं लाइ ज़रूरी आहे, ऐं थींदो बि सही, घुरनि पिया त थींदो तन तबीब दारूं मुंहिंजे दर्द जो। शाह साहब तन जो तबीब घुरियो आहे। तन माना मन, तन माना मन, मन माना दिलि, जंहिंजो शाह साहब जीअं ॿिए हंधि बि ज़िक्र कयो आहे त वहदहू ला शरीक लहू, इहो राग रगुन, यानी कि रगुन खे ॿियो राग कोन थो खपे। सुभान अल्लाह, रगुन खे ॿियो राग कोन थो खपे, ॿी दवा कान थी खपे। वहदहू ला शरीक लहू जी विरुद्ध उन रगुन जो राग आहे मिसाल, यानी कि ख़बर पई त इहो उते हासिल थो थिए जिते इहा ॿुकी मिले थी, इहा ॿुकी मिसाल हासिल थिए थी। त उहा शाह साईं फरमायो त उहो ई मूंखे ॿुकी ॾींदुमि बाझ जी, ॿुकी ॾींदुमि बाझ जी, अची शाल अजीब, थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो। पिरीअ अची पाण कयो, पिरीअ अची पाण कयो संदो गौर गरीब। पिरियन अची पाण कयो म्या, पिरियन अची पाण कयो म्या, संदो गौर गरीब, संदो गौर गरीब। दारू मुझे दर्द जो, थींदो तन तबीब। सुभान अल्लाह, यानी तव्हां ॾिसो त केॾी ज़रूरत महसूसु पिया कराइनि त बा तोखे बुखार थिए थो, तोखे खंघि थिए थी, यकदमि तूं उथी थो ऐं डॉक्टर हकीम ताईं पहुची थो, उनखे फ़ी ॾीं थो, उन सां गॾु वरी दवा वठी थो, ख़र्च करी थो, टाइम ॾीं थो, वक़्तु ॾीं थो, छाला जिस्म जे कंहिं दर्द खे दूर करण लाइ। हिकिड़ो किस्सो बि मुंहिंजे सम्झ में पियो अचे त हिकिड़ी जाइ ते मुंहिंजो वञणु थियो, उहो साईं सादात हो सांगड़ ज़िले जो, साईं हाजी फ़तेहदीन शाह लकियारीअ वारा पंहिंजे इलाइक़े सांगड़ में रहंदड़, उन्हनि जो फ़र्ज़ंद हो साईं सैयद अली ख़ान शाह। पोइ हैदराबाद में उन्हनि जो सिविल लाइन में वॾो बंगलो हो, सिविल लाइन में वॾो बंगलो हो। पोइ आऊं हुन सां मिड़ई दोस्तीअ जो नातो हो, ऐं हिकिड़ो असांजो लकियारी भाउ हो, असांजो अचणु वञणु थियो, मिड़ई कुझु वक़्तु असां उन्हनि सां ॾिनो। हिकु दफ़े आऊं साईं वटि वियुसि, मुलाक़ात थी, कचहरी थी, ईअं मूंखे लॻो त साईं ते को वॾो वज़न आहे ऐं तकलीफ़ आहे साईं खे। साईं माना मूं ॾे निहारियो, वरी कंधु हेठि करे बेचैनी मूं ॾिठी साईं खे, त तव्हांखे अजब लॻंदो जो मूं उन खां पुछियो त साईं आहे त ख़ैरु,
जो अॼु तव्हां परेशान पिया लॻो कहिड़ी ॻाल्हि आहे, छा को अहिड़ो वाक़ियो थियो आहे, हादसो थियो आहे, नुक़सानु थियो आहे, कहिड़ी शइ तव्हांखे मुंझायो आहे, त को अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा, को अहिड़ो वाक़ियो थियो आहे? त साईं चयो त न बाबा, को बि अहिड़ो वाक़ियो कोन्हे, का बि अहिड़ी तकलीफ़ कान्हे। मूं चयो बाबा कुझु त आहे न जो तव्हांखे चई हा परेशान आहियां, तकलीफ़ आहे। त मूं चयो बा को पोइ आख़िर को उनजो सबबु त हूंदो न। त हिकदमि हुन मूंखे चयो त साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, मूंखे का ॿी ज़ाहिरी परेशानी कान्हे, ज़ाहिरी परेशानी कान्हे। साईं ही मुंहिंजो सिविल लाइन जो बंगलो 10 कमरनि ते मुश्तमिल आहे। ही मुंहिंजो सिविल लाइन हैदराबाद जो बंगलो 10 कमरनि ते मुश्तमिल आहे ऐं 10 में एसियूं फिट आहिनि। ऐं साईं मुंहिंजी हर साल जी, हाणे मूंखे ॿुधाए पियो त मतां तूं सम्झी त मूंखे ज़ाहिरी तरह सां को नुक़सानु आहे या तकलीफ़ आहे, ज़ाहिरी तरह सां, जिस्मानी तरह सां। चई साईं मुंहिंजो तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी हर साल 5000 मण फुटी हूंदी आहे। जीअं पंहिंजे साईं पियो ॿुधाए आसाइशनि जो ज़िक्र, मिल्कियतुनि जो ज़िक्र, तीअं आउं बि हैरान थींदो पियो वञा त हिनखे त आहे छा। आउं ही मुशाहिदो पियो तव्हांखे ॿुधायां ऐं रूबरू जी हक़ीक़त ऐं सची हक़ीक़त जेका मूं मुशाहिदे में महसूसु कई ऐं मुंहिंजे दिलि में अॼु ॾींहं ताईं उहा चिटी पई आहे। साईं इहे का बि मूंखे ज़माने तरह सां को नुक़सानु या हूअं, मुंहिंजे सभु कुझु हिन लेवल ते मूं वटि मिल्कियत आहे, का बि मूंखे ॿी ज़ाहिरी परेशानी कान्हे। मूं चयो साईं पोइ छा आहे? मूंखे कसम आहे मुंहिंजे रब जो त हिकदमि साईं जे वाता निकितो, साईं दिलि खे सकून कोन्हे। मूंखे थो चवे साईं सिविल लाइन जो बंगलो आहे, उन टाइम में 2.5 करोड़ जो उन टाइम में बंगलो आहे, हींअर जी ख़बर न आहे। ऐं 10 कमरा, 10 एसियूं, ॿाहिरि ई मुंहिंजूं गाॾियूं, 5000 मण मुंहिंजी। आउं थो चवां इहो सभु कुझु मूंखे हुन ॿुधायो, मूंखे न आहे ख़बर त हुन घर में केतिरा कमरा। ऐं 5000 मण फुटी। पोइ मूं चयो पोइ बाबा छा आहे? चई साईं मुंहिंजे दिलि खे सुकून कोन्हे। त मूं चयो त साईं हुनजो जेॾी महिल इहा माजरा बयानु कई, मूं चयो साईं खे मुखातिब थी, मूं चयो साईं सच थो चई। मूं चयो साईं सच थो चई। बराबरि जेकॾहिं इन्हनि शयुनि में सुकून हुजे या दिलि जो त अॼु ताईं दाह न कयो आहे इन दर्द जी। मूं चयो बिल्कुलु सही आहे। मूं चयो साईं सुकून अथव, कलाम पाक जी आयत मुंहिंजे साम्हूं ओॾी महिल अची वई त जंहिं जाइ ते सुकून तव्हांखे मिलंदो उहा अलाह जे ज़िक्र में दिलि खे सुकून मिले थो। इहा आयत मुबारक मुंहिंजे साम्हूं अची वई ऐं मूं चयो साईं तव्हीं सच था चओ, बराबरि इन्हनि शयुनि में सुकून कोन्हे। ऐं जे अॼु सुकून हुजे हा त तव्हीं इहा दाह न कयो आहे ऐं तव्हांजो इहो दर्द माजरा ॿुधाए पई त तव्हां सच था चओ। मूं चयो हा साईं हा बराबरि तव्हीं सच था चओ। जेकॾहिं इन्हनि शयुनि में सुकून हुजे हा त अॼु ताईं शाहिद न थियो आहे इन जा। मूं चयो असां जहिड़ो त ग़रीब चए त आऊं ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, मूं वटि कुझु कोन्हे, बेफ़रत आहे या बेचैनी आहे। न न, बराबरि सुकून इन मिल्कियत जे हुजण न हुजण जो कोन्हे, पर दिलि खे जो सुकून कोन्हे त पक्का त इहो सुकून दिलि खे ॾियण जो इन्हनि शयुनि सां न आहे, का ॿी शइ आहे। इन करे शाह साहब जी हीअ सिट मूं जेका हींअर पढ़ी आहे त थींदो तन तबीब, मुंहिंजे दिलि जो दारू थींदो, मुंहिंजे तन जो दारू थींदो। केरु
हाय हाय, एसियूं न, मिल्कियतूं न, फुटियूं न, साईं केरु थींदो तन जो तबीब? मिसाल चई उहो पिरी थींदो, उहो मुहब थींदो, उहो अलाह थींदो, अलाह जो हबीब थींदो, या अलाह वारो थींदो। इन करे छा साईं चयो थींदो तन तबीब, दारूं मुंहिंजे हिन दर्द जो, जेको दिलि खे फ़रत ॾे, दिलि खे सुकून ॾे। मिसाल बुकी ॾींदुमि, सुभान अल्लाह, बाझ जी बुकी ॾींदुमि, दौलत जी न, ॿी कंहिं मिल्कियत उहिदे जी न, बुकी ॾींदुमि बाझ जी। अची शाल अजीब, अजीब अबा अजीब आख़िर को सूरत में त ईंदो न, माना बेसूरतो त कोन हूंदो न। अची शाल अजीब, मुंहिंजो मुहब, मुंहिंजो महबूब। शाह साहब दिल जे तबीब लाइ असांखे चए थो त बा मूंखे त इन जी घुर्ज आहे, पर सारी दुनिया खे इन जी घुर्ज आहे। पिरीं अची पाण कयो संदो गौर गरीब, पिरीं अची पाण कयो संदो गौर गरीब। ॾुखंदो सभोई दूर कयो, ॾुखंदो सभोई दूर कयो, मंझूं तन तबीब। ॾुखंदो सभोई दूर कयो म्या, ॾुखंदो सभोई दूर कयो म्या, मंझूं तन तबीब। दारूं मुंहिंजे दर्द जो, थींदो तन तबीब। मुंहिंजे तन में घिड़ी, मिसाल दिल में वेही, सुभान अल्लाह, सम्झो त ईअं खणी चओ त हीउ जेको तन छा आहे, दिलि छा आहे, इन जो ॿियो नालो जेको आहे इन जो, उहो आहे काबतुल्लाह। हिकु काबतुल्लाह आहे जंहिंजो असीं सलाम करण था वञूं। ॿियो काबतुल्लाह हीअ आहे जंहिंमें अलाह बि अचे थो, अलाह जो हबीब बि अचे थो, अलाह जो महबूब बि अचे थो, ऐं उहो अचे थो जेको मुंहिंजे दिलि में वेही मूंखे सुकून अता थो करे। चाहे आउं केॾी बि ज़ाहिरी तकलीफ़ में हुजां, पर मूंखे फ़रहत थी थिए। सुभाणे मुंहिंजे तन में घिड़ी, मंझूं तन, माना जिस्म में न। सुभाणे हाय हाय, माना जिस्म में ऐं तन में फ़र्क़ु आहे, जिस्म में ऐं मन में फ़र्क़ु आहे। इन खे जुदा कजे। असांजो जिस्म ॿी शइ आहे, असांजो रूह दिलि तन ॿी शइ आहे, ऐं जिस्म जी दवा ॿी आहे ऐं तन जी दवा ॿी आहे। इन करे ज़ाहिरी तरह सां जेकॾहिं ए बंदा तूं जिस्म जी दवा लाइ बि तोखे ज़रूरत महसूसु थी थिए, ईअं ई तूं पंहिंजे रूह ऐं तन ऐं मन जे लाइ महबूब ॻोल्हे ॾिस मन में अला। मिसाल शाहिदी आहे न बाबा, महबूब ॻोल्हे ॾिस मन में अला। मन में अला सो तन में अला, मन में अला सो तन में अला, महबूब ॻोल्हे ॾिस मन में अला। सुभाणे अल्लाह, इहो ज़रूरी आहे सम्झणु त अबा जेको मन आहे, तन आहे, मुंहिंजी दिलि आहे, ऐं इन्हे में पैगाम अचे थो, ऐं इन्हे में ज़िक्र अचे थो, ऐं इहो ई सचो ज़िक्र आहे। यादि रखिजो, हिकिड़ो ज़िक्र ज़ुबान जो अथव, ॿ ज़िक्र अथव। हा, ॿ ज़िक्र आहिनि, हिकिड़ो ज़िक्र ज़ुबान जो आहे, हिकिड़ो ज़िक्र मुंहिंजे तन ऐं मन जो आहे। तन जो ज़िक्र ॿियो आहे, सुभाणे अल्लाह, मन जो ज़िक्र ॿियो आहे, ऐं ज़ुबान जो ज़िक्र ॿियो आहे। इन करे छा साईं चयो आहे,
कलमे की न कया मूं रहे मुसलमान, कलमे की न कया मूं रहे मुसलमान। छो साईं, इहो त बेसां वॾी हिकिड़ी दावा थी वेंदी, फतवा थी वेंदी त कलमे की न कया मूं रहे मुसलमान। साईं इहो त वॾो छा इल्ज़ाम त कोन्हे। हिकिड़ो माण्हू चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त मुसलमान थियो। सुभान अल्लाह। शाह साहब चयो, असांजे मुर्शिद हादीअ चयो त अबा बराबरि ज़ाहिरी कलमे भरण सां मुसलमान त थिए थो, पर जेसिताणी इहो कलमू ज़ाहिरी ज़बान सां पढ़े थो तेसी ताणी सचो मुसलमान मोमिन नथो थी सघे, जेसिताणी दिलि सां उहा साॻी शइ न चवे। साईं चयो त आऊं त तस्लीम थो कयां त ज़ाहिरी तरह सां त कलमू मुसलमान थो करे, पर शाह साहब ॾिठो त जेकॾहिं अबा जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे, कलमे पढ़ण सां सिर्फ़ु मुसलमान थिए त पोइ मुनाफ़िक़ कीअं थिया? भई कलमू त उन्हनि बि पढ़ियो। त शाह साहब फरमाए थो त अबा कलमे की न कया मूं रहे मुसलमान। साईं इहा तव्हां दावा कई पर साबित कयो। सुभाणे साईं इहा तव्हां चयो त सही, पर इन जी को ॿुध साबित करे ॾेखारियो त कलमे की न कया मूं रहे मुसलमान। चई भाउ हा, हाणे ॿुध छो मुसलमान न कया, सबबु कहिड़ो? चऊं भाउ दगा जिन जे दिलि में शिरक ऐं शैतान। कलमे की न कया उहे मूं रहे मुसलमान, उहे शाह साहब उन्हनि जो ज़िक्र थो करे, ॿियनि जो न। शाह साहब थो चए त कलमे की न कया उहे मूं रहे मुसलमान, दगा जन जे दिलि में शिरक ऐं शैतान। माना शाह साहब दिलि जी ॻाल्हि थो करे त जेसिताणी दिलि सां न ज़बानी ईंदी, सिर्फ़ु ज़बान सां न थींदी, पढ़ण सां न थींदी। इन करे शाह साहब दिलि खे अलॻि करे ऐं ज़ाहिरी ज़बान खे अलॻि करे हिकिड़ी रोड मैप ॾिनो आहे त बाबा हिन खां सवाइ हीअ ॻाल्हि नामुमकिन आहे। पढ़ण सां सिर्फ़ु तूं मोमिन या मुसलमान न थी सघंदे, जेसिताणी दिलि सां। माना वॾो दख़ल आहे असांजो दिलि जो, मन जो, तन जो। त अदियूं अब्दुल लतीफ़ चवे, अदियूं अब्दुल लतीफ़ चवे हातिक आहे हबीब। अदियूं अब्दुल लतीफ़ चवे म्या, अदियूं अब्दुल लतीफ़ चवे म्या, हातिक आहे हबीब, हातिक आहे हबीब। दारूं मुझे दर्द जो थींदो तन तबीब। अदियूं अब्दुल लतीफ़ चवे हातिक, वाह वाह। हातिक माना कामिल, हातिक माना मर्द, हातिक माना संभालण वारो, हातिक माना हादी। अदियूं अब्दुल लतीफ़ चए मुंहिंजो हातिक मूंखे संभालण वारो, जीअं धण खे संभालण वारो आहे, घर खे संभालण वारो आहे, तीअं असांजे दिलनि खे संभालण वारो हातिक हबीब आहे, दिलनि खे संभालण वारो। ऐं शाह साहब उनजो जेतोणीकि शाह साहब ज़ाहिरी जिस्म जी दवा बि घुरे थो। ईअं कोन्हे त कोई शाह साहब चए थो त आउं जिस्म में जॾो हुजां, न न, पर शाह साहब चयो त तूं जिस्म में खणी भला जॾो हुजी बि, पर दिलि जो जॾो न हुजिजां, दिलि जो सॻो हुजिजां। जीअं हज़रत सरदार अहमद शाह जी सित पढ़ां त महबत ऐं मींहुं अचनि ॿई ओचिता,
अहमद शाह इश्क बादशाह रात न ॾिसे ॾींहुं नांग जिते नेरा ना वञनि निपजे उते नींहुं शौक़ वारनि खे शींहुं कीन जलींदो कॾहिं आहे दौर दरियाह में सरदार अहमद शाह आहे दौर दरियाह में वॾो चाड़ दौर आहे दौर दरियाह में पर दिल बि मुंहिंजीअ में दौर आहे बराबर दौर दरियाह में पर दिल बि मुंहिंजीअ में दौर इश्क अहमद शाह ज़ोर आहे दौर दरियाह आहे दौर दरियाह में पर दिल बि मुंहिंजीअ में दौर इश्क अहमद शाह ज़ोर आहे हिन दौर दरियाह यानी दिल जो दौर जेको आहे सो दरिया जे दौर खां मथे आहे उहो ज़ोर आहे इश्क दिल वारो दौर जेको आहे सो दरिया जे दौर खां मथे सघो इन करे यादि रखो हिन दुनिया मां निकिरण लाइ दिल वॾी खपे दिल सघी हुजे पोइ दिल वॾी आहे दिल सघी आहे त असांखे ही लहरियूं लक ही थाबा उञूं बुखूं ॾुख असांखे हटाए न सघंदा पंहिंजे उसूलनि तां छो त दिलि में वॾी आहे दिलि सघी आहे इन करे दिलि जेॾी महिल माण्हू जी सघी थींदी सुभाणे अलाह असांखे सरदार अहमद शाह ॿुधाईंदा त बा इहा दिलि सघी या वॾी कीअं थींदी हा दिलि वॾी का वाह 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 जी सिटा या बाजी वाह इंसान अहमद शाह तूं दिलि वॾी का धारजे वाह वाह इंसान अहमद शाह तूं दिलि वॾी का धारजे कम अची ॾे अचणु कंहिंजो न कंहिंजो गर्ज़ थिए ॻाल्हि कंहिंजी दर्द वारी थो ॿुधां थो दर्द थिए हाल ओरियां थो न जेसी थो मूं ॾे कंहिंजो कर्ज़ थिए इहा आहे दिलि अहमद शाह जी दिलि त हाल ओरियां थो न जेसी थो मूं ॾे कंहिंजो कर्ज़ थिए हाल ओरण खे बि उन त न ओरियां मुंहिंजी मर्ज़ी आहे न ओरियां कंहिंखे ॾुख त कोन थो ॾियां न पर हज़रत सरदार अहमद शाह ॾिठो त अबा मुंहिंजे मकतब में मुंहिंजे दिलि में मुंहिंजी दिलि थी चवे त ॿियो त कमुकार अचणु कंहिंजो कर्ज़ त कर्ज़ आहे पर सरदार अहमद शाह चयो त दिलि जो हाल न ओरण बि कंहिं सां दोस्त सां मुंहिंजे मथां कर्ज़ आहे सुभाणे अलाह हा वाट वेंदे ढोर ढोर खे भले वाट वेंदे ढोर ढोर खे जे ॾिसंदो आ सुतल त बि सूंघे सूंघे आहे वेंदो मूं ते त थो फर्ज़ थिए मूं इहो मिसाल ॾिठो अखियुनि सां सच पुछो हूअं त बाबा जी सिट आहे त वाट वेंदे ढोर ढोर खे जे ॾिसंदो आहे सुतल त बि सूंघे सूंघे आहे वेंदो मूं ते त थो फर्ज़ थिए इहो ढोर ऐं इंसान पर मूं इन जो मुशाहिदो कयो हिकिड़े ॾींहुं आऊं टीवीअ ते वेठो हुजां ऐं काफ़ी दफ़ा ईअं ओचितो अफ्रीका में या किथे बि हाथियुनि जो धण मूं ॾिठो वञे पियो डोड़ंदा पिया वञनि अॻिते पोइते डोड़ंदा वञनि इतफ़ाक़ सां उन्हनि मां हिकिड़ो बीमार हाथी हो उहो हली न पियो सघे ऐं किरी पियो अखियुनि सां ॾिठोसीं त उहो वञनि पिया हुनखे ख़बर पई त हूअ पोइते किरी पियो हाथी हिकिड़ो हाथी किरी पियो आहे सच पुछो 4-5 दफ़ा वरी आया उते वरी हुनखे सूंघियऊं वरी वञनि वरी मोटनि वरी वञनि वरी मोटनि इहो 3-4 दफ़ा मूं ॾिठो त हाथी आया विया हा हाणे तो मुंहिंजो सरदार अहमद शाह सम्झाए मूंखे त अबा ॾिस वाट वेंदे ढोर ढोर खे
जे ॾिसंदो आ सुतल त बि सूंघे सूंघे आहे वेंदो, वरी मोटंदो, वरी सूंघींदो, वरी मोटंदो, वरी सूंघींदो। जेकॾहिं ढोर में बि इहा ख़सलत आहे जो वाट वेंदे तो ढोर खे ॾिसे सुतल त बि छा कंदो, सूंघे सूंघे आहे वेंदो। ॿ टे घुमरा हुनखे ॾिसंदो, सूंघींदो, सूंघे सूंघे आहे वेंदो त पोइ मूं ते कहिड़ो कलम थो लागू थिए। जे ढोर सां बि इहा हुनजी आहे आदत ऐं हुन में एतिरी जुरियत, एतिरी सम्झ त पोइ मूं सां छा थिए, चऊं बा पोइ मूं ते त थो फर्ज़ थिए, लाज़मी। सरदार अहमद शाह वरी लतीफ़ साईं जो चओ असां रुगो ॾिठो त सरदार अहमद शाह जेकॾहिं चवे पियो त मूंखे को गिरह खाईंदा आहियूं, कंहिंजो पाणी ढुक पीअंदा आहियूं त बा असांखे हिते निड़ीअ ते चढ़ी बीहंदो आहे, माना विसरंदो कोन्हे हुनजी उहा भलाई एतिरी। त पोइ मूंखे वरी लतीफ़ साईं जी यादि अची वई त बा हंजन सी हेकार, हंजन सी हेकार जे गुण करे निहारी, हंजन सी हेकार जे गुण करे निहारी त बघन सी बीहार हूंदा ॿेल न ॿधी कॾहिं। शायदि उहे हंज बि असां वटि इहे ई आहिनि महबूब, जेके तन में आहिनि, मन में आहिनि, तबीब आहिनि, तन जा आहिनि। इन्हनि जो ज़िक्र हंज जे तमसील सां आहे त उन्हनि हंजनि सी हेकार जे गुण करे निहारी त बघनि सी बीहार ॿेल न ॿधी कॾहिं। ऐं उन्हनि जो रवियो इहो ई आहे, उन्हनि जो कानून इहो आहे, उन्हनि जो दस्तूर इहो आहे त ॻाल्हि कंहिंजी दर्द वारी थो ॿुधां थो दर्द थिए, हाल ओरियां थो न जेसी थो मूं ॾे उनजो कर्ज़ थिए। इंसान अहमद शाह तूं दिल वॾी का धार जे, इंसान अहमद शाह तूं दिल वॾी का धार जे, कम अची ॾे अचणु कंहिंजो न कंहिंजो गर्ज़ थिए। इहो इहे आहिनि असांजा तन जा तबीब। तो जनी जी तात तन पुण आहे तुंहिंजी, तन पुण आहे तुंहिंजी, तो जनी जी तात तन पिण आहे तुंहिंजी, तन पिण आहे तुंहिंजी, तो जनी जी तात। वाह 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 वाह, वॾो फ़लसफ़ो आहे, वॾो फल। तन पिण आहे तुंहिंजी, ॿियो तोखे इन खां मथे छा खपे, इन खां मथे छा खपे। तन पिण आहे तुंहिंजी, तो जनी जी तात। साईं इहो फार्मूलो तो ॾिनो, इहो त ॾिनी, पर इहो साबित कीअं थो करीं? छो त असांखे त उहो खपे जेको तूं असांखे ॾेखारीं त भा ॾिस त ईअं शाह साहिबु चयो त बा हा हा हल खोल क़ुरान न, खोल क़ुरान त तोखे ॿुधायां त इहो सच आहे त तन पुण आहे तुंहिंजी, तो तनी जी तात। हा बा ॾिस खोल क़ुरान, फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, इहा परोड़ जी बात। पक सम्झ त तो जंहिंखे दिलि में विहारियो आहे, जेके तन जो तबीब आहे, सो ईअं सम्झ त तोखे जे उहा शइ विहारी अथई त सम्झ त हुन बि तोखे विहारियो आहे। जे तूं हुनखे पियो यादि करीं त हू तोखे पियो यादि करे। हिकिड़ो किस्सो आहे हज़रत मूसा जो, उहो सरदार अहमद शाह असांखे ॿुधाईंदो त वाह हज़रत मूसा अलाह खां सुवाल कयो त रब मुंहिंजा ही माण्हू न मरी थो वञे त भला पोइ बि कुझु यादि अथसि ॻाल्हि? अलाह फरमाए त हा मूसा हा। चईसि कीअं भला? मूंखे हज़रत मूसा मिले हुजती नबी हो, घुरंदो हो त आउं ॾिसां त रब मुंहिंजा मूंखे ॾेखार कीअं मरण खां पोइ बि माण्हू खे यादि आहे। त चई हा मूसा हा। त चई ए मुंहिंजा रब आउं कीअं ॾिसां? चई मूसा हाणे तो हुजत कई आहे, हाणे फलाणे मुक़ाम में वञु, उते हिकिड़ो क़बर ताज़ी अथई, उन खे वञी खोट।
ही हुक्म जो ताबे पहुतो उते मुक़ाम जी क़बर खोलण शुरू कई। क़बर खोलण में साहिमीअ ते पहुतो। साहिमीअ ते पहुचण सां उन जो कफ़न खोलियो। कफ़न खोलियो, खोलण शर्त अलाह जे हुक्म सां हुन में साह पियो। साह पियो त जीअं मूसा न उन सां हीअं पियो कयो बीठो, तीअं झड़प ॾेई मूसा जे ॿांह में हथु विधई। मूसा जे ॿांह में हथु विझी चई त न छॾींदो साईं, छॾाए मुंहिंजी ॿकरी। वरी अलाह जे हुक्म सां हुन जो साह निकितो। मूसा जल्दी जल्दी हुन जो ॿूथ बंदि करे, वराए मिटी विझी बंदि करे आयो तूर सैना ते। रब मुंहिंजा, ही छा ॿकरी न छॾींदो साईं? रब मुंहिंजा, किथां ई मूं वटि ॿकरी, छाजो न छॾींदो साईं? इहो छा? चई हा मूसा, ही सॼी उमिरि इन ॿकरियुनि सां ई हो। हिन जो राति ॾींहुं इहो ई धंधो हो जेको ॿकरियूं ऐं ही। चई जेॾीमहिल मलकल मौत हिन जो साह कढणु आयो त हिन खे पंहिंजे पुट चयो, अबा फलाणो माण्हू ॿकरी काहे वियो फलाणो। चई न छॾींदोसांसि। इन न छॾण जे सूरत में हिन जो हथु वञी खट जे कंहिं पागे में पियो ऐं हिन जो दम परवाज़ थी वियो। ए मूसा, क़यामत ताईं इहा ॿकरी हिन वटि कान मिली। इन करे बराबरि जे जाॻंदे मन में सुते पिणु सेई। हा हा, पोइ इहो त फ़लसफ़ो ईअं ई थिए, तो जनी जी तात, तन पिणु आहे तुंहिंजी, तन पिणु आहे तुंहिंजी, तो जनी जी तात, फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम, इहा परोड़ जी बात। छा इहो तोखे कोन अलाह जी आयत ॾिसण में आई? अलाह जो हुकुम तोखे कोन ॿुधण में आयो त तूं मूंखे यादि कर ऐं तोखे यादि कयां? सारी राति सुभान, इहो ई फ़लसफ़ो आहे। सारी राति सुभान जागी जन यादि कयो। उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, तॾहिं कोड़े कनि सलाम अचो आसण उन्हनि जे। इहो जेके ही ॾिसो पिया पीर फ़क़ीर वलीह कामिल नबी इमाम अॼु असांखे यादि छो आहिनि? हुननि अलाह खे यादि कयो। हाणे अलाह उन्हनि खे पियो यादि करे। खोलियो क़ुरान, खोलियो क़ुरान, छा थो फरमाए अलाह जी ज़ात? यादि करियो नूह खे, यादि करियो आदम खे, यादि कयो इब्राहिम खे, जेके मुंहिंजा नेक बंदा। अलाह कलाम पाक में उन्हनि खे यादि करियो, यादि करियो, यादि करियो मुंहिंजे बाननि खे। छो यादि करियो? जो हीअ ॻाल्हि हीअ ई आहे त तनपुण आहे तुंहिंजी, तो जनी जी तात। पोइ अलाह वटां इहो ई इंसाफ़ आहे। अहमद शाह इंसाफ़ इहो आहे दर अलाह जे। अहमद शाह इंसाफ़ इहो आहे दर अलाह जे। कहिड़ो? तो जनी जी तात, तनपुण आहे तुंहिंजी। फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम, इहा परोड़ जी बात। सम्झ ॻाल्हि। सुभान अल्लाह। हथ काती हिते आहे गुड़ वात। हथ काती गुड़ वात, पुछण पर पिरियन जी। पर हिते जेको गुड़ आहे सो इहो हिते मुनासिब, इहा लफ़्ज़ हिते ईअं न आहे। दरअसल इहो हिते आहे त हथ काती गन वात। हथ छो त कातीअ जो गन थींदो आहे न, गन जंहिंमें पवंदो आहे। इहो हथ काती गन हुननि जो वात आहे। हथ काती गन वात, इहा पुछण पर पिरियन जी। ही जेको हिननि जे हथ में काती पियो ॾिसी, या तिखा आहिनि या वढीनि पिया। सुभान अल्लाह, थोरा तिखा आहिनि, जेकॾहिं तोखे थोरो तंबीह पिया कनि। हा शाबाश। इन्हनि खे ईअं न सम्झ, इन्हनि खे सम्झ त इहा पिरीअ जे, इहा पर आहे, पर में शामिल आहे। त जेकॾहिं मुंहं में को गिलाज़त अची वञे त वढे टुके ॿर कढे। इन्हनि जो कुहण बि तूं पंहिंजो इलाजु सम्झ। तूं तबीब आहीं, तन जो तबीब आहीं। मुंहं में नुक्स आहिनि,
मूं में अगरायूं आहिनि, मूं में उन इन करे अलाह जी ज़ात जे 99 सिफ़तूं अलाह जूं महिरबानी, करम, रहम सभु कुझु सम्झो त सिफ़तूं अलाह मुंहिंजे रहमात जूं आहिनि, त पक सम्झ त हिकिड़ी सिफ़ात उन्हनि में उहा कहार जी सिफ़ात अलाह जे ज़ात बि मुंहिंजे भलाई में रखी आहे त जीअं हिन खे साफ़ कयां, जीअं अलाह जी ज़ात हज़रत यूसुफ अलाह फरमायो त अव्हांखे ख़बर आहे सुभान अल्लाह किसन पढ़ंदे पढ़ंदे अलाह जी उते आर्ग्यूमेंट बि हलंदी आहे, पढ़ंदे पढ़ंदे त यूसुफ हीअ ॻाल्हि, यूसुफ हीअ ॻाल्हि, यूसुफ खे हीअं कयमि, यूसुफ खे हीअं कयमि, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो, त मूं ॾिठो त यूसुफ सां त वॾो ज़ुल्म थी वियो भाई, मूं ॾिठो यूसुफ सां त वॾो ज़ुल्म अलाह करे छॾियो, हुतां करे नंढिड़ो करे उछलाईंसि खूह में, उतां केरु खणी विया सरे बाज़ार मिस्र में, नबीअ जो पुटु विकामजी वियो, ग़ुलाम थी वियो, इहो वञी जेलनि में पियो। जेॾीमहिल अलाह इहो पंहिंजो ज़ावियो ॾेखारियो, इहो सुभान अल्लाह कहार पाईअ जो, माना तकलीफ़ ॾियण जो, सज़ा ॾियण जो, कोहण जो, इहो कोन त अलाह जी ज़ात असांखे इहो बि उते ॿुधायो, पुछो, सुवाल कयो कलाम पाक में त ॿुधण वारा ए बंदा तोखे ख़बर आहे त यूसुफ खे इहे मूं तकलीफ़ूं छो ॾिनियूं, छो त असांखे त ख़बर कान्हे न त अलाह जे ज़ात मुंहिंजे शकनि शबुआत खे ख़तमु करण लाइ ऐं हक़ ॿुधाइण लाइ अलाह जी ज़ात तोखे ख़बर आहे मूं यूसुफ खे तकलीफ़ूं छो ॾिनियूं, सख़्तियूं छो ॾिनियूं, त जवाबु त ॿिए वटि कोन्हे न इन ॻाल्हि जो। अलाह चयो हा मूं इन लाइ करे हिनखे सख़्तियूं ऐं सूर खणाया जो मूंखे हिनखे रुतबो ॾियणो हो, भले मूंखे हिनखे पाकाई अता करणी, किसो ई ख़तमु। वाह वाह। सो असांजा तन तबीब जेकॾहिं असांखे को ज़ाहिरी असांजे सम्झ मुताबिक़ नुक़सान ई हुजे, का तकलीफ़ ई हुजे, पर ईअं करे सम्झ त जेकॾहिं तन जो तबीब आहे, हक़ आहे ऐं हक़ में तकलीफ़ आहे, त पक सम्झ त इहा मुंहिंजे भलाई में आहे, कोन्हे कादुर ॿियो। सुरमारवी शाह साहब जो जेको ज़ावियो आहे तव्हांखे सभिनी सुरनि में उहो मिलंदो, कोन्हे कादुर ॿियो, उन्ही जो अभाग। छो मारवीअ सोचियो त कहिड़ो कादुर आहे, निभाग या सभाग, अभाग या सभाग, कहिड़ो छा ॿ ख़ुदानि छा जो मञा त हिकिड़ो ख़ुदा सभाग वारो, ॿियो ख़ुदा वरी अभाग वारो। शाह साहब चयो न न, कोन्हे कादुर ॿियो, उन्ही जो ई अभाग, अभाग उहो बि उन जो ई आहे, कोन्हे कादुर ॿियो। सुभाणे हिकिड़े खे मञा पई, हिकिड़ो ई मञा पई, कोन्हे कादुर ॿियो, उन्ही जो अभाग। कुल युसीबुना इल्ला मा कतबुल्लाह, जेको मुंहिंजे हक़ में आयत मुबारक आहे त जेका मुश्किल मुसीबत मुंहिंजे हक़ में ख़ुदा लिखी छॾी आहे, उन खां सवाइ ॿी का बि मुसीबत मूंखे वेझी न ईंदी जेका मुंहिंजे हक़ में लिखियल आहे। कोन्हे कादुर ॿियो, उन्ही जो अभाग। कुल युसीबुना इल्ला मा कतबुल्लाह, ई मुज़रत माग, सभो ई सभाग आ मारवीअ मसावी जो। इहा आहे दिलि, जंहिंजे दिलि खे इहा दवा अता थी वई, दुनिया में का बि शइ ला ख़ौफ़ अलैहिम वला हुम यहज़नून, सचनि कोन्हे सूर। बसि इहो ई महिरबानी। थींदो तन तबीब दारूं मुंहिंजे दर्द जो, हो दारूं मुंहिंजे दर्द जो। थींदो तन तबीब होला हो
ला